नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो तालुका बार जे चूंडियल उहिदेदारनि जी हलफ बरदारी तकरीब कोठाई वई, जंहिंमें सेशन जज नौशरो फेरोज़ महबूब अली, एडिशनल सेशन जज कंडियारो इलियास मेमण, सीनियर सिविल जज अब्दुल गफ़ार खोसो, सिविल जज अख्तर अली शाह ऐं सिविल जज फराज अली, सिविल जज जमील राजपर समेत वकील बिरादरी वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते नवां उहिदेदारनि मलीर मंगरियो, अला वरायो, अज़हर मेमण, जहांगीर कलोड़ो, अदिल जतोई, एहसान मला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वकील बिरादरी सां दरपेश ईंदड़ मसइलनि जे हल जे लाइ कोशिशूं वरितियूं वेंदियूं। वकालत हिकु अहिड़ो पेशो आहे जेको वकील सच पासे बीहे थो, उन खे तकलीफ़नि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। सची वकालत करण ते वकीलनि ते हमला कया वञनि था। हिननि चयो त असांजी कोशिश हूंदी त वकीलनि जी बहितरी लाइ कमु करियूं ऐं वकील बिरादरी जा मसइला हल करियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।